कुनरी का नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा आहियूं। कुनरी में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम सेंटर ते औरतुनि जी पीउ सबबि 3 औरतूं बेहोश थी वयूं। सख़्त गर्मी ऐं औरतुनि जी पीउ सबबि 3 औरतूं राजबाई, सुमेरा ऐं हरियान बेहोश थी वयूं। जन मां हिकु औरत खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। बेहोश थियल राजबाई खे एम्बुलेंस ज़रिए तालुका अस्पताल लियो वियो, जॾहिं त ॿियनि औरतुनि खे सेंटर ते मौजूदु औरतुनि पाणी जा छंडा हणी होश में आंदो। मुस्तहिक़ औरतुनि ॿुधायो त सख़्त गर्मी में सेंटर में का बि सहूलियत मौजूदु नाहे, जंहिं सबबि औरतूं बेहोश थी रहियूं आहिनि। हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर जे हवाले सां नाज़रीन अवां खे आगाह कंदा हलूं। कुनरी खां इहा ख़बर अवां सां शेयर करे आहियूं। कुनरी में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम सेंटर ते औरतुनि जी पीउ सबबि 3 औरतूं बेहोश थी वयूं। सख़्त गर्मी ऐं औरतुनि जी पीउ सबबि 3 औरतूं राजबाई, सुमेरा ऐं हरियान बेहोश थी वयूं। जन मां हिकु औरत खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। बेहोश थियल राजबाई खे एम्बुलेंस ज़रिए तालके अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जॾहिं त ॿियनि औरतुनि खे सेंटर ते मौजूदु औरतुनि पाणी जा छंडा हणी होश में आंदो। मुस्तहिक़ औरतुनि जो चवणु हो त सख़्त गर्मी में सेंटर में का बि सहूलियत मौजूदु नाहे, जंहिं सबबि औरतूं बेहोश थी रहियूं आहिनि। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह करे आहियूं। कुनरी खां इहा ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदा हलूं। कुनरी में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम सेंटर ते औरतुनि जी पीउ सबबि 3 औरतूं बेहोश थी वयूं आहिनि। इन हवाले सां नाज़रीन वधीक तफ़सील मालूम कंदा थी। धरती टीवी जे रिपोर्टर अशोक कुमार असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी अशोक, आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, कुनरी में जो BSP सेंटर है सख्त गर्मी औरतन जी पीउ सबब 3 औरतूं राजबाई, सुमेरा ऐं हरियां बेहोश थी पियूं। बेहोश थियण में राजबाई खे एम्बुलेंस ज़रिए तिलका अस्पताल कुनरी लियो वियो, जॾहिं त ॿियनि औरतनि खे उते औरतनि पाणी छंडी ऐं उन्हनि हवा ज़रिए होश में आंदो। ॿुधाईंदो वञा त कुनरी जो सेंटर है BSP उन ते का बि सहूलियत मौसूल न आहे, जंहिंजे करे औरतनि खे वॾी मुश्किलात खे मुंहुं ॾियणो पए थो। जी वॾी महिरबानी आगाह करण लाइ।